बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फवजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाके पाए हर वली। ज़ेरे कदम अर्शे बरी बलगल उला बिकमालिही वध शम्स खां रोशन जबी कशफत दुजा बिजमालिही। सीरत हसी सूरत हसी हसनत जमी खिसालिही इदरीस कर तो दिल नशी सल्लू अलैहि व आलिही। मिली जुली बड़े आवाज़ सां मदीने वाले साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाईरो अजीज दोस्तों ऐं बुजुर्गो अज यारी शरीफ जी रात ऐं हीअ वॾी यारियां हुजूर गौसे आज़म हज़रत महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सय्यदना व मुर्शिदना शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि जी विसाल वारी यारी ही यारी शरीफ़ा जे में असीं वेठा आहियूं। आवां जे अॻियां घणो टेम तकरीर न कंदुसि छो त असांजा ख़ुसूसी मेहमान साईं क़िबला मुनव्वर अली ताहिरी साहब रस्ते में हन इंशाअल्लाह ताला उन्हनि जो नूरानी ऐं रूहानी ख़िताब ॿुधंदासीं। दिलियूं ठरी पवंदियूं वागू मदीने वरी जेसी ताईं उहे अचनि तेसी ताईं आवां जे साम्हूं गुफ्तगू कंदुसि ऐं उन्हनि दोस्तनि खे बि मां लाउड स्पीकर जे ज़रिए इतला थो कयां गुज़ारिश थो कयां अर्ज़ थो करियां त जेके अञा घरनि में वेठा या हरू भरू वेठा फजूल वेठा या सुता पिया उन्हनि जे ख़िदमत में गुज़ारिश आहे त कुछ रात जो हिस्सो सुम्हण खे छॾियो वांदो वेहण खे छॾियो अचो अल्लाह जे महबूब जे बचड़े इमाम हज़रत महबूब सुबहानी जे हिन यारी शरीफ में वेहो अल्लाह उन जे हबीब ऐं पीरान पीर जो शान अची ॿुधो इंशाअल्लाह ताला कुछ न कुछ जरूर हासिल थींदो।
जेका आयत करीम मां जे सामू तिलावत कईया उन जे मुतल्लिक चंद गालियों आवां जे गोश गुजार कंदुस ऐं पो पंहिंजे गुफ्तगू खे खत्म कंदुस। हिकड़ो दफ़ो मिली जुली मुझे मदीने वारे साईं जे मथां दुरूद पढ़ायो त मां आवां जे सामू तड़ तकड़ में अर्ज कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वरी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हबीब अल्लाह। वरी टियों दफ़ो पढ़ायो सल्लल्लाहु। नंढड़ा जोर सां दा पढ़न वॾड़ा ख़ामोश वेठा जोर सां पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेका आयत करीम मां तिलावत कईया इन में हजरत मूसा अलैहिस्सलाम ऐं हजरत खिज़र जो वाक़ियो। मूसा अलैहिस्सलाम खुदा जो नबी आ, अल्लाह सां कलाम कंदो आ ऐं खिज़र अलैहिस्सलाम जे मुतल्लिक़ मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि। के था चवन त खुदा जो नबी आ, के था चवन त नबी नाहे अल्लाह जो वली आ। शान वडे वारा हजरत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल जो नबी आ। ये जमायत जे सामने वेठा ये जमायत हजरत मूसा अलैहिस्सलाम तकरीर पियो करे। छा पियो करे? थोड़ो गालायो समझंदा हाल जो। हजरत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल के तकरीर पियो करे, खिताब पियो करे, नसीहत पियो करे। पूरे मजमे जे मथा हजरत मूसा अलैहिस्सलाम जी नजर आ। सब हजरत मूसा अलैहिस्सलाम दा मुतवज्जे आहिन। हजरत मूसा अलैहिस्सलाम जो गालियों बीठा बुधन ले ऐं जे वक्त में तकरीर खत्म थी आ उन पूरे मजमे मां एकड़ो शख्स उठी बीठो आ। हजरत मूसा अलैहिस्सलाम के अर्ज करे ओ अल्लाह जा कलीम मूसा तुझो वडो शान आ। अल्लाह ताला सा कलाम कंदो आ हम कलाम थींदो आ। ओ प्यारा मूसा कर खबर तोखा वधीक को इल्म में आहे या कोने को। हजरत मूसा अलैहिस्सलाम ने शख्स के फरमायो आ ओ बनी इसराइलन जा शख्स मां खुदा जो नबी आया। अल्लाह मूसा कलाम कंदो आ, मूसा गाल्हाईंदो आ, मूखा वधीक देर इल्म में आ। नबियन के रब जी ज़ात बाबरकात इल्म सा नवाज़ींदो आ। जने अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम इए चयो आ त मां इल्म में वधीक आया, मूखा को भी वधीक इल्म में कोने को। अल्लाह ताला मयार मोहब्बत में मयार मिलंदी थव। अल्लाह ताला जी ज़ात हजरत मूसा अलैहिस्सलाम के फरमायो मूसा इए न चवी हां त मां इल्म में वधीक आया। साईं पो छा चवा हां? चविया वल्लाहु आलम अल्लाह वधीक तो जाने। हाणे तो चयो आ त मां इल्म में वधीक आया। हाणे एकड़ो मुजो प्यारो थई उन खां वञी इल्म हासिल छा कर? थोड़ो गाल्हायो तव्हां निंड कंदो त मां अॻे ई निंड कंदो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हजरत मूसा अलैहिस्सलाम रब्बुल आलमीन के अर्ज कयो आ मालिक साईं किथे मिलंदो नालो छा? अल्लाह ताला जी ज़ात हजरत इब्राहिम के फरमाया, हजरत मूसा के फरमायो प्यारा मूसा ओहो बिन दरियाहन जे मिलण जी जाइ ते तोखे मिलंदो। बहर जाथे मिलंदा हले उते मुजो प्यारो रहंदो आ, उते मिलंदई साईं कीअं मिलंदो? अल्लाह जी ज़ात हजरत मूसा के फरमायो मूसा मच्छी पकड़ उनखे कट उनखे वढे उनखे पचाए छलीअ में विझ ऐं समुंड जो किनारो ॾेई हली पए। जंहिं जाइ ते उहा बढियल टुकियल भुगल मच्छी ज़िंदा थी पाणीअ में हली वञे उन जाइ ते समझ जा त मुंहिंजो प्यारो बानो रही थो पियो।
अबा वड्यल टुक्यल भुगल मच्छी कथी अल्लाह हजरत मूसा अलैहिस्सलाम उता निकरे थो हजरत यूशा बिन नून के साण थो करे पयो मच्छी के पकड़े करे उनके कटे करे उनके भुनी ठाहे खली में साण थो करे पयो हाने दरिया समुंड जो किनारो दई हलंदा पया हजरत यूशा बिन नून हजरत मूसा अलैहिस्सलाम जो साथिया संगतिया वो बगद हजरत मूसा अलैहिस्सलाम साहे हलंदे हलंदे काफी पंध करे वयान एक जाए ते पोतान हजरत मूसा अलैहिस्सलाम यूशा के फरमायो मूसा यूशा हाने वे ते आराम कयो मच्छी खली में पियल समुंड जे किनारे हलन था एकड़ी जगह ते आराम तो थे हजरत मूसा अलैहिस्सलाम ने रखई हजरत यूशा बिन नून वरी वुजू करे नमाज लाए तैयारी पियो करे अबा मूसा अलैहिस्सलाम इल्म हासिल करने जे लाए सफर तो करे छा तो करे छा जे ला इनमा साबित तो थे त इल्म जे लाए सफर करण नबियन जी सुन्नत हुजूर जी ज़ात फरमायो उतलबुल इल्म वलौ कान बिसीर इल्म हासिल कयो भली तवा के चीन वणो पयो इल्म जे लाए सफर नबियन जी छा थी सुन्नत ऐं बियो मसलो केड़ो समझ में आयो त उस्ताद वट वनी इल्म हासिल कबो आ उस्ताद के घुराए न पड़बो अजकल छा है घणा मानू वरी ये कंदा थव बाबा हाफिज साहब के चो त मुझे घर पढ़ाए वने कुरान पढ़ाए अबा खुदा जो नबी आ कलीमा खुदा सा कलाम कंदो आ अल्लाह जी ज़ात हुक्म दो फरमाए त मुझे प्यारे खा इल्म हासिल कर वो ई नथो चए त मां नबी आया मु वट अचे न पाण पंदड़ो थो करे ऐं उन पंहिंजे उस्ताद खा इल्म हासिल करण जे लाए वञे थो टियों मसइलो केड़ो ऐं सफर कजे तो दोशो खणजे सामान खणजे खाइण पीअण जो मूसा अलैहिस्सलाम खुदा जे नबी जी सुन्नत चौथो मसइलो केड़ो त जेकरे सफर कजे तो सुठो संगती भी गणजे सफर जो साथी होंदो त माण्हू बोर न थींदो हजरत मूसा अलैहिस्सलाम उन जाए ते आरामी थो थे पयो हजरत यूशा बिन नून नमाज जे ला वुजू कयो आ ये जो वुजू करे दिसे उन खलीअ में जेका भुगल मच्छी आ पकल मच्छी आ वढल मच्छी आ टुकल मच्छिया वो जिंदा थी करे समुंड में हली वही समुंड में वढल मच्छी टुकल मच्छी हली वही हजरत यूशा के वडी गाल थी हण हजरत यूशा को या गाल विसरी वही हजरत मूसा के बुधाइणो आ असा के हिते हलणो आ मूसा अलैहिस्सलाम सुजाग थियो कि हलऊं कि हा हलो वक्त हां उता किरास थी वया बे दी सुबह जो हजरत मूसा अलैहिस्सलाम जो फरमाए यूशा के ओ यूशा मच्छी दखणिया भूख लगी आ खाऊं हजरत मूसा जरे यूशा सा या गाल कईया हां याद थी अचस पई ओ प्यारा मूसा ओ खुदा जा कलीम वा मच्छी तकल जिंदा थी फलानी जाए ते दरिया में समुंड में हली वही ऐं अजीब रस्तो ठाई दी पई वने हजरत मूसा फरमाए सर यूशा इते ही त हलणो पाण के हजरत यूशा तो छे से मुखो याद लई वई पर शैतान भुलाए वेदो साईं हां हलो त पोते वगे वा जाए देखारिया हां उन जाए ता पोते मोटन ता पया जे जाए ते मच्छी जिंदा थी पानी में हली वईया उन जाए ते रखंदा सुभान अल्लाह जिया जिया मच्छी पानी में वईया सुको रस्तो ठाई दी पई वने हजरत मूसा अलैहिस्सलाम बैठ लही आयो आ यूशा बिन नून पोया लही आयो आ रखंदा सुभान अल्लाह सफेद रीशिकरो शख्सा मथा अच्छी चादर ढकी पईया ऐं हजरत मूसा अलैहिस्सलाम जने सलाम कयसे उन सलाम जो जवाब दिनो आ पुछा तो करे के रही हजरत मूसा चयो आ त मां बनी इस्राइल जो नबी मूसा आया हजरत मूसा अलैहिस्सलाम जे जवाब जे ठीक आ सही वियो की आया आयो हजरत मूसा दो जे तो मुखे रब मोकलियो आ तोखे जेको रब इल्म ता कयो आ इल्म मुखे भी सेखार खुदा जो नबी इल्म तो हासिल करे हां छा थो चाहे हजरत खिज़र हिकड़ो मसलो समझाया ओ कहड़ो
त जंहिं जाइ ते मच्छी वढियल टुकियल ज़िंदा थी पाणीअ में हली वई छाजे करे ज़िंदा थी उलमा ता फरमाइन त इन जे करे ज़िंदा थी जो उन फिज़ा में उन हवा में हज़रत खिज़र जा साह असां साह खणूं था न साह असां जो साह इन फिज़ा में असां जे साह में त कमाल कोने को पर खुदा जे वली उन खुदा जे प्यारे जे साह में एड़ो कमाल जो जंहिं फिज़ा में हज़रत खिज़र जो साह हूंदो आ उन जाइ ते अल्लाह जी ज़ात मुर्द के भी ज़िंदगी बख्शे छॾींदो आ उलमा दा फरमाइन त जीअं मच्छीअ खे खुदा जी ज़ात ज़िंदगी बख्शी अहिड़े नमूने सां खुदा जे वलियनि जे दरबारनि ते जेको वेंदो आ उन जी मुर्द दिल में ज़िंदा थी वेंदी आ ऐं खिज़र जी माना सरसब्ज़ शादाब कदम रखंदो आ पैर रखंदो आ जेकॾहिं सुकी आ त सरसब्ज़ शादाब ज़मीन ते पवंदी आ सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलाम चे साईं मुके इल्म सेखार जेको खुदा तोखे ॾिनो आ हज़रत मूसा के चई त मूसा तू सब्र करे न सघंदे मुंहिंजा अहिड़ा कम हूंदई तू सब्र न कंदे जैसे मां सब्र कंदुसि मूंखे पाण सां गॾु वठी हल ठीक आ हाणे हज़रत खिज़र अलैहिस्सलाम अॻियां आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुठियां आहे हाणे सफ़र कंदे कंदे ॾिसंदा हिकिड़ी ॿेड़ी पई वञे मल्लाह ॿेड़ीअ में सवार आ ॿिया सवार बि सवार हज़रत खिज़र अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम के साण करे उन बेड़ीअ में सवार थिया आहिनि ऐं जंहिं वक़्त में उहा बेड़ी विच कुंड में पहुती आहे विच समुंड में पहुती आहे हज़रत खिज़र छा थो करे जो कुहाड़ीअ सां उन बेड़ीअ जे तख़्ते खे कटे थो बेड़ीअ खे कटे तख्तो जो भगई से त मूसा चे नहीं ओ छा थो करे माण्हू ॿोड़ींदे छा ईअं न कर एतिरा माण्हू खुदा जूं जानियूं मूसा अलैहिस्सलाम के खिज़र तो चवे त चयो मैं सब्र न कर लन तस्तती मय सब्र सब्र न कर जे साईं माज़रत अगते वठी ठीक है बाबा अगते वठी था अचन मूसा अलैहिस्सलाम ऐं खिज़र उन बेड़ी में लथा वो ठेकड़े में वया हज़रत खिज़र छा हिकिड़ो सुहिणो हसीनो जमील नंढड़ो नींगर हुजे उन खे वठी ठका जो चपाट कढाई त छोकरो मरी मूसा अलैहिस्सलाम जे साईं जो ज़ुल्म कई केड़ी अल्लाह जी भली मखलूक हुई सुहिणो गुलाब जे गुल जहिड़ो नींगर उन खे मारे हज़रत खिज़र तो चे तो मूसा चयो मैं त सब्र न कंदे जे साईं बी गलती थी आ या माफ कयो टीहर कया त पोता जी मर्जी ठीक आ हां हज़रत खिज़र अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन गोठ मा किरास थी बे गोठ में पोता आइन कंहिं दरवाजे ते वया असां मेहमान आयूं असां के मानी खारायो उन घर वारन जो असां मेहमान नवाजी को न कंदा आयूं निकरो लाए केर आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खिज़र उतां निकता ॾिसे तो हिकिड़ी बोसीदा पुरानी दीवार आ किरण जे करीब आ हज़रत खिज़र छा कयो हज़रत मूसा के तो फरमाए ताण वारो करे न दीवार के सिधो कयूं साईं हिन न मेहमान नवाजी कान कया तो दीवार तो सिधी करे जुदाई कयूं था पर बुद्ध टे कम मा छोका बेड़ीअ जो तख्तो छो भग छोकरे के छो मारियम ऐं ये दीवार खड़ी छो कया अब याद आए समझो था हज़रत खिज़र चे जान बुद्ध जैसे बुद्धा हज़रत खिज़र तो फरमाए त जे वक्त में सा बेड़ीअ में सवार थियासी तुझी निगाह न पई दिसे मुझी निगाह दिसे पई एकड़ो बादशाह हुआ पंहिंजे लश्कर सां बेड़न ते सवार आ ऐं बेड़ियूं फुरींदो पियो अचे ही जो को मल्लाह हुयो जंहिंजे बेड़ीअ में सी सवार हुयासी ओ मल्लाह ॾाढो गरीब मिस्कीन हुयो पाण में 10 भाइर हुया 5 वेचारा ज़ईफ हुया कमज़ोर हुया माज़ूर होया कमाए को न सगंदा होया ई 5 मल्ला वेचारा न बेड़ीअ ते पंहिंजो गुज़र सफ़र कंदा होया रब मुखे हुकुम कयो तो खिज़र यो ज़ालिम बादशाह बेड़ियूं फुरींदो तो अचे पयो तू इन जे बेड़ीअ में ऐब कर नुक़सान कर वो ऐबदार बेड़ी दिसी करे फुरींदो कोन को इन मल्ला वेचारे जो गुज़र सफ़र हलंदो पयो भलो के सही तो भलो कम जान बुद्ध
अगते बुध इन नंढड़े नोज नहीं कर के मा छा जे करे कत्ल कयो यो तो सुनो पर रब मुके हुकुम कयो खिजर यो शकिया काफिरा इने जा अबो अमा मोमिन आइन ई वडो थींदो पंजे अबे अमा के काफर करे छरींदो वो बच्चो खपे ही कोन को जेको पंजे अबे अमा के काफर करे बिहारे रब्बुल आलमीन हुकुम के मा उनके मारे छडियो हाने अल्लाह जी जात न बच्चे जे करे बियो बच्चो दिन जेको मोमिन ने को कार बनजी पवंदो रब मुके हुकुम कयो जे करे मान नौजवान नींगर के मारे वे तो सही दीवार खड़ी छाजे करे कई हजरत खिजर तो फरमाए त इन जे करे मा दीवार खड़ी कई हुई जो न दीवार जे ठापिन यतीम बच्चन जो माल दफन होयो नंढड़ा होया रब हुकुम कयो तो मूसा ओ खिजर अलैहि सलाम या दीवार खड़ी कर ये नंढड़ा नौजवान थींदा वडा थींदा इनके खबर पवंदी त पंजो खजानो ता खणी इस्तेमाल कंदा रब जे हुक्म ते माया दीवार खड़ी कया हाने ये ट्री कम मा पंजे इल्म लदुनी जे करे कया हन रब्बुल आलमीन के हुक्म कयो जे करे कयम सही कयम या गलत कयम हजरत मूसा तो जैसे ट्री कम सही कयई तू जो इल्म वधी का जे इल्म जे लाए रब तो फरमाए फलम्मा बलगा जे वक्त वे बई पोताइन कहे अब तुम मिल इबादना असा जे बानन मायकड़े बाने वटे आतईना हो रहमत मिल इंदना असा उनके पान वटा रहमत अता कया व अल्लमना हो मिलदुना इल्मा आई पान वटा उनके इल्म अता कयो थो अहिड़ो त इल्म अता कयो थो जो जेको के आम के हूं हजरत मूसा के इल्म हुयो ज़ाहिरी हजरत खिजर के इल्म हुयो बातिनी इन बातनी इल्म जे जरिए यो बातनी इल्म हासिल करने जे ला हजरत मूसा अलैहि सलाम ते पहुंचो अबा हजरत खिजर अलैहि सलाम के इल्म बातनी मूसा के इल्म ये यारी के जिया थोड़ो गालायो ओ ही यारियां पीरन जे पीर जी अजो आमद या सुने दस्तगीर जी चो सुभान अल्लाह ये थकाओ तो बाकी साया राजा रस पोचण वारा है नहीं ये थकाओ तो छा बुधो ओ ही यारियां पीरन जे पीर जी अजो आमद या सुने दस्तगीर जी है अजो आमद या सुने दस्तगीर जी दुरूद पढ़ाइंदो हलगान बुधो वल सल्लल्लाहु अलैहि वडे आवाज सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब हिन महीने का पहिरियों केड़ो महीनो याद रब्बियुल अव्वल पहरी बहार रब्बियुल सानी बी बहार ये आए सोने दस्तगीर जी मुझे महबूब जो अचण दुनिया जे तख्ते ते पहुंचण बेमिसाल पीरन जे पीर दस्तगीर जो दुनिया जे तख्ते ते चढ़ बेमिसाल किया माने इल्म ज़ाहिरी बातनी दे चा थो गौसे आजम साईं के इल्म ज़ाहिरी सा नवाज़ो वयो इल्म बातनी सा नवाज़ो वयो गौसे आजम साईं जो अचण बि बेमिसाल जी मदीने वाले साईं जो अचण बेमिसाल अबा मुझे महबूब जी जात बाबरकात रे बीबी अम्मा आमिना साईं जे बतन अतहर में आया ना अल्लाह जे नबियन बिशारतूं दी हुजूर जी जात जरे अम्मा आमिना साईं जे पाक पेट मुबारक में चंदा पया अम्मा आमिना साईं दी फरमाए त खुदा जा नबी है ओके मुबारक देण जे लाई इंदा होया हर एक महीने में कोन कोन भी इंदो हो पहले महीने में हजरत आदम अलैहि सलाम मुबारक बाद दिनी ओ आमिना
मुबारक हो जई मोहम्मद अरबी तुझे पाक वजूद अतहर में अची वयो आ। 2 महीने में हजरत शीस मुबारक बादरनी, 3 महीने में हजरत हूद हजरत इद्रीस मुबारक बादरनी, 4थे में हजरत नूह मुबारक बादरनी, 5 में हजरत हूद मुबारक बादरनी, 6 में हजरत इब्राहिम मुबारक बादरनी, 7 में हजरत इस्माइल मुबारक बादरनी, 8 में हजरत मूसा मुबारक बादरनी, 9 में हजरत ईसा मुबारक बादरनी। मुख्तलिफ नबी है मुखे मुबारक दींदा आया। ओ आमिना मुबारक हो जई मोहम्मद अरबी कायनात जो लजपाल दुनिया जे तख्त ते अचण वारो आ। खुदा जा नबी मुबारक पिया ॾियनि पर गौसे आज़म साईं तो अचे त नबीअनि जो सरदार मोहम्मद अरबी तो मुबारक हुजूर नबी हजरत गौसे आज़म साईं जो अबू आ हजरत अबू सालेह मूसा जंगी दोस्त ओ दो फरमाए त जंहिं रात गौसे आज़म साईं दुनिया जे तख्ते ते अचे पयो मां घर में हुजां मदीने वारे साईं जी ज़ात पंहिंजे सहाबा सां गॾु मूं वटि आई। छा था फरमाए या अबा सालेह अताकल्लाहु तआला इब्नुल हुव वली व महबूबी व महबूबुल्लाह तआला फसयकून लहू शानुल फिल औलिया वल अक्ताब कशानी बैनल अंबिया वर रसूल। हजरत अबू सालेह तो फरमाए त रात जो मां घर में हुजा जे रात हजरत गौसे आज़म ने मुझो बच्चो अब्दुल कादिर पे अचे मुझा महबूब था चन पया चंदा ओ अबू सालेह मुबारक हो जई तुझे घर में बच्चो जमण वारो आ पर आम बच्चो कोने को आम बच्चो कोने को अल्लाह जो भी महबूब आ त मुस्तफा जो भी महबूब आ। फसयकून लहू शानुल उन जो शान ये थींदो कशानी बैनल अंबिया वर रसूल। ये नबियन में रसूलन में मुझो शान बुलंदा ये वलियन में गौसन में कुतबन में औलियावन में औतादन में तुझे बच्चे अब्दुल कादिर जो शान बुलंद थींदो वींदो दस्तगीर चो सुभान अल्लाह। अवा हुजूर प्या चंदन नबी प्या बिशारतूं ॾियनि गौसे आज़म साईं पियो अचे त ख़ुद कायनात जो लजपाल जो बिशारत अबा हुजूर जी ज़ात बाबरकात प्या अचनि। अम्मा आमिना थी फरमाए जंहिं रात मुझो महबूब दुनिया जे तख्ते ते पियो अचे खरज मिन्नी नूर मुमा नूर निकतो आ अहिड़ो त नूर निकतो आ जो कायनात रोशन थी वई आ। मुझो महबूब दुनिया जे तख्ते ते आयो अचण साण ई सिर सजदे में रखे सिर निंड पइजी वई ओए मौला बशला कर दो सही बैठो सुभान अल्लाह। दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत गौसे आज़म साईं दुनिया ते अचे थो पहिरियां हुजूर जी ॻाल्हि हुजूर आया अम्मा साईं दी फरमाए त हुजूर पंहिंजो सिर सजदे में रखियो छा रखियो ओ मुझे महबूब जा उम्मतियो दिसो सबक दिसो दर्स दिसो असां तवा के तालीम अचना साण मुझे महबूब सिर सजदे में रखी तो असां के सबक दिनो नमाज कज़ा करनी गालायो नमाज जो नालो तो वणजे त ई थी ता वणो कुकड़ ते मी एडी का दुखिया कोडर वहाण सोली या दुखिया खाटी करनी हर वहां ट्रैक्टर ते सवारी करनी हेठों बाए मथों बाए पर नमाज कीडी सोलिया वुजू कर मुंह धो बाहूं धो पैर धो अच्छो उजरो लगो
पाक साफ लगो खुशबू तुझे जिस्म मा पई अचे अब एडी बरकतन वारी नमाज आ असा सोलो कम छडे वरी दुखे कम दे विंदा सीधी गाल अब सोलो कम कजे या दुखियो कजे पर असा केदा दिसो ये समझो त उबता आयो उबतो कम था कयूं पया जो सोलो कम छडे दुखे कम दे वजंदा हुजूर जी ज़ात का साण सजदो कयो ऐ तो असा के दर्स नो तो सिर सजदे मा कढणो गाल हुजूर जी ज़ात चंद सिर सजदे में आ हुजूर गौसे आज़म साईं जी ज़ात चंथा पया शोबान महीने में आया हन महीनो गुजरियो आ रमजान जो महीनो आयो आ सहरिये जे टेम ते मुझे दिल पर दस्तगीर पंजे अम्मा साईं जो खीर पीतो आ वरी सजो दिहाड़ो खीर पियनी नथा मदीने वारे साईं अचण साण नमाज जो दर्स दिनो ऐ गौसे आज़म से अचण साण रोज़न जो दर्स दिनो सुभान अल्लाह मां अर्ज़ कयो तो आगे त बिन्नी जो अचण बेमिसाल आ हुजूर जी ज़ात जो अचण भी बेमिसाल पाण नबियन में बेमिसाल हल ऐ हुजूर गौसे आज़म साईं जो अचण भी बेमिसाल पाण वलियन में बेमिसाल आहे